नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मटियारी में ख़बर ॾींदा हलूं त जमियत उलमा इस्लाम सूबे सिंध जे जनरल सेक्रेटरी मौलाना राशिद महमूद सुमरो मटियारी लॻ ॻोठ साहब समा मां मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अरिड़हीं तरमीम NFC अवार्ड जे ऐलान में देर ऐं मुल्क जो उबतड़ मुआशी सूरत हाल ते जमियत उलमा इस्लाम सूबे सिंध जे दावत ते 9 जुलाई ख़मीस ॾींहुं कराची जे मक़ामी होटल में ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस थींदो। APC जे सदारत जमियत उलमा इस्लाम पाकिस्तान जो मरकज़ी अमीर मौलाना फज़ल रहमान कंदो। राशिद महमूद सुमरे चयो त APC में तमाम एहतियाती तदाबीरनि ते अमल कयो वेंदो। हिन चयो त ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस जी इख्तिताम बाद 9 जुलाई शाम जो 4 वॻे JUI जे मरकज़ी अमीर मौलाना फज़ल रहमान ऐं ॿिनि सियासी जमायतुनि जे क़ाइदीन सां गॾु APC जो मुश्तरक ऐलान जारी कंदो मुश्तरका एलामिया जारी कंदो। राशिद महमूद सुमरे चयो त इमरान खान जी हुकूमत जा 2 साल पाकिस्तान जी तारीख़ में बदतरीन साल गुज़रिया आहिनि। हिन चयो त मुल्क में ग़रीब अवाम सख़्त मुश्किलातनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। हिन चयो आहे त JUI मुल्क जी अवाम सां गॾु आहे। असां अवाम जे हक़नि जे लाइ जदोजहद कंदा रहंदासीं। इन मौक़े ते JUI अॻुवाण यासीन समो, जुमन समो, मुदस्सर अब्दुल रहीम ऐं ॿिया मौजूदु हुआ। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।